बरसाती तबाहकारियों के दिनों में शहजादकोट के चारों अतराफ बरसाती पानी की सतह कम करने के लिए हर दूसरे मेन रोड पर कट दिए गए, मगर 3 माह से जायद का अरसा गुजर जाने के बाद भी रोड रास्ते सीधे तो न हुए मगर रोड हादसे मामूल बन चुके। जॾहिं ॻोठ खां माण्हू या को हिन इलाइक़े वारा हाणे सॼो इलाइक़ो किथे थो वञे, दोस्तली बंगले वारा गैबी देरो इहो सॼो इलाइक़े जा माण्हू हितां ईंदा आहिनि। कॾहिं रश थी पवंदो आहे, ॿाहिरि जा माण्हू पोइ माना परेशान थी पवंदा आहिनि ऐं कट में बि ॾाढा नुक़सान थियनि था। 2-3 चकर एक्सीडेंट वग़ैरह इहे थियनि था। राति जो कंहिंखे ख़बर न आहे, को परे वारो माण्हू अचे थो स्पीड में था वहीं करियो खॾे में, पोइ माना नुक़सान बि थिए थो, धक बक बि लॻनि था जाम, सम्झी था। बसि असां मुतालबो मीर साहिब खे कयूं था त महिरबानी करे हिन कट खे जीअं अॻ में रोड हुयो ईअं असांखे ठाहे ॾियनि। ऐं धग जी वॾी ॾुखियाई आहे। अचूं था राति जे टाइम में, सवारी बि अचे थी, असांजे हिकु ॿ रशको हिते किरियो बि आहे, कुझु ध्यानी बि थी आहे, ॾुखियाई आहे, लोड आहिनि वॾा, अचणु वञणु आहे, असांखे वॾी तकलीफ़ आहे। धग जी महिरबानी करे असांखे धग ठाराइजो। ॾाढी ॾुखियाई थी आहे, माण्हू परेशान ॾाढो, जेको आहे एक्सीडेंट थियनि था, हे हो किरनि था राति ॾींहुं, जेको आहे सवारी बि हिन सां बहितरीनु हले थी। वॾी सवारी आहे, माण्हू खे ॾुखियाई थिए थी। बहितरीनु नओं रोड ठाहियो वञे, हिन कट खे हल कयो वञे मसइलनि खे। जिते 3-4 हिते हिन कट, हिकिड़ो हे आहे, हिकिड़ो ट्रेक का कट अॻिते आहिनि, अञा हिननि खे बंदि नथो सही कयो वञे। सही महिरबानी करे कट खे चङी तरह बदिजे। उन ॾींहुं 2 ट्रक अची विया, सफ़ा झोलणी आहे, का नुक़सानी थी वेंदो, उन जो ज़िम्मेवारु केरु हूंदो? अॻे चके शाइन और कट में केॾो नुक़सान थी वियो आहे, ला ज़िम्मेवारी कनि था त पोइ जेके नुक़सान थी था वञनि त पोइ इन खां पोइ वरी एक्शन था खणनि। असां बराए महिरबानी करे मीर साहिब खे चवनि था, आला मुतवरक चवनि था, महिरबानी करे हिन खे चङी तरह, अॻे बि को कट आहे उहो बि ईअं लॻो पियो आहे, ॾाढी ॾुखियाई सां अचनि था इंसान ऐं ग़रीब गुरबा, राति जो देरि सां अचनि था। कॾहिं ॾींहुं मोटरसाइकिल वारो हिते किरी पियो आहे, ईअं झंप में हेठि झंप हो। तई मुतालबो इहो आहे, पहिरियों असांखे जेके कट लॻा आहिनि सिधा करे ॾियनि। सिधा त कोन थिया आहिनि, हणी पिया आहिनि पर सिधा न करे आया आहिनि। हाणे ॾिसो था तव्हां, पथर पिया आहिनि, गाॾियुनि खे लॻनि था, असांखे नुक़सानु थिए थो, केरु खिरे थो, किथे छा थिए थो। जब मुतालबो असांखे इहो आहे त असांखे कट सिधा करे ॾियनि। शहजादकोट की शहरी कट लगाए गए रोड रास्तों के रिपेयर और नए सिरे से तामीर नौ के हवाले से वॉच न्यूज़ से बात करते हुए कहा कि खुदारा रोज़ के हादसात से बचाने के लिए कट लगाए गए रोड रास्तों को जल्दी की बुनियाद पर तामीर करके शहरियों में फैली बेचैनी ख़त्म की जाए। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वॉच टीवी, शहजादकोट।